अस्सलामुअलैकुम बाबा खुशबू वारो पाउंडर वारो वालेकुम सलाम। मां सुठे वारी पाउंडर बाज़ार में 150 रुपए जो मकान 50 यार दिल तो चाहे थी वठण ला पर कौन तो वठा पैसा बड़ा लाए। सुठे वारी शइ आहे मयारी क्वालिटी कंपनी जो माल आहे घणे जो आहे? 50 रुपया बाज़ार में 150 रुपए में मिलंदी न यार कौन था वठो सर हिकिड़ो त वठ कितना वठो पाण त हमारा न बुक तो केवरी काउंटर की लगी असा हालत असा है खबर है वो तो अंडीला सही आहे पर हाणे पाउंडर जेको आहे न खुशबू सुन्नत आहे लॻाइण अरे मेरी गाल तो करी सुनत जी पाण ने का फर्ज विसरी आ तो वरी सुनत जी गाल तो करी माण्हू त हमारा न बुक बा बेरोजगारी लगी पई आ किथा असा काउंटर वठो हाणे हिकिड़ो सिलाई था कयूं लाइट लभे कोन वरी हिकिड़ो जोड़ो सिलाई करे जो घर जो गुज़ारण मसु था कयूं ॿुध हाणे किथां असां पंहिंजी पूरत कयूं हिकिड़ो वठी आ सुठे वारी शइ ते न बाबा छॾ जान वञी ॿिए पासे कमु छॾ सघो कमु कयूं जी मर्ज़ी यार तोखे भाऊ हिकिड़ो बाबा कैंची खणी ॾे छोकिरा